अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकु भेरे ईद जे ॾींहुं पंहिंजे शहज़ादे खे पुरानी कमीस में ॾिठो त रुई ॾिनाऊं। पुट अर्ज़ु कयो, प्यारा बाबा छो रुई रहिया आहियो? फ़रमायो, मुंहिंजा बच्चा मूंखे अंदाज़ो आहे त ईद जे ॾींहुं छोकिरा तोखे हिन पुरानी कमीस में ॾिसनि त तुंहिंजी दिलि भॼी न पवे। पुट जवाब में अर्ज़ु कयो, दिलि त उन जो भॼे जेको अल्लाह जी रिज़ा जे कमनि में नाकाम रहियो हुजे या जंहिं माउ ऐं पीउ जी नाफ़रमानी कई हुजे। मूंखे उम्मीद आहे त तव्हां रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिज़ामंदी जे तुफ़ैल अल्लाह पाक बि मूंसां राज़ी थी वेंदो। इहो ॿुधी हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे शहज़ादे खे सीने सां लॻायो ऐं उन जे लाइ दुआ बि फ़रमाई त मुंहिंजा ऐं ग़रीब इस्लामी भाइरो, ऐं महांगाई जे करे पंहिंजे बचनि जूं ज़रूरतूं पूरियूं ना करे सघनि वाराओ, ऐं परेशान हाल वाराओ, तव्हां बि दिलि नंढी न करियो। अल्लाह वॾो आहे। अॼु न त सुभाणे वक़्तु फिरंदो, ख़ुशहाली जो वक़्तु ईंदो। बस सब्र करियो, अजर कमायो। जिन्हें हाल में ख़ुदा रखियो उन जो शुक्र आहे। सैयदना उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जो वाक़ियो अवां ॿुधो। वक़्तु जो अमीरुल मोमिनीन आहे, पर पंहिंजी औलाद खे ईद ते फाटल कपिड़नि में ॾिसी रोई सब्र कयईं। यकीन कयो, असांजो रब तमामु महिरबान आहे। उहो असांजे हाल खां वाक़िफ़ आहे, ज़रूरु नवाज़ींदो। रिवायत में अचे थो, ग़रीब अमीर खां 500 साल पहिरियां जन्नत में दाख़िल थींदो। सब्र अल्लाह जो ख़ज़ानो आहे। सब्र सब्र ऐं सब्र करियो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।